उडेरोलाल मां ख़बर ईंदा हलो त उडेरोलाल जी दरगाह ते पीपी मिनाटी जे MPA ज्ञानचंद इसराणी तरफ़ां हिंदू पंचायत जे फंड मां गरीब हिंदू मिसकिननि में 5-5 हज़ारनि जा चेक तक़सीम कया विया। उन मौके ते पीपी MPA ज्ञानचंद इसराणी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी अवाम जी ख़िदमत जो अज़म रखे थी। असांजी कोशिश आहे त हर गरीब मिसकिन जी मदद थियणु घुर्जे ऐं गरीब न्याणियुनि जी शादी जे लाइ इन्हनि जे माइटनि जी पिणु मदद कयूं पिया। हिन वक़्तु बि हिकु छोकिरी जी शादी जे लाइ इन खे 25,000 जो चेक ॾिनो आहे। जीअं त हिन महांगाई जे दौर में गरीब माण्हुनि जी जेतिरी मदद कजे ओतिरी घटि आहे। उडेरोलाल जे मौजूद शख्सियत सैयद एजाज शाह बुखारी ऐं दरगाह उडेरोलाल जे शेवा मंडली दरगाह जे बुआरीदार सेठ शिलूमल इसराणी, सेठ कृष्ण चंद उर्फ बुटूमल इसराणी, सेठ कीमचंद जिन बकाया माण्हुनि में इमदादी चेक पिणु तक़सीम कया विया। जिन गरीबनि खे चेक मिलिया हुआ इन्हनि जे मुंहनि ते मुरकू ॾिसण वटां हुयूं। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रांझन अली सोमरो 0333 370 2516, WhatsApp 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।